जय झूलेलाल। मां चंदा माखीजा असांजे चैनल सिंधु संगम माचिस मीडिया में तव्हांजो स्वागत कयां थी। हीअ ख़बर खंडवा जी आहे। श्री कृष्ण जन्माष्टमीअ ते कृष्णमय थियो खंडवा नगर। मटकी फोड़ सां गॾु ई भजन संध्या जो आयोजन थियो। श्री कृष्ण जन्माष्टमीअ ते खंडवा शहर कृष्णमय थी वियो हुयो। नंद के घर आनंद भयो, जय कन्हैया लाल जे जय घोष ऐं रंग बिरंगी आतिशबाजीअ सां सॼो आसमान चिमके पियो। पटाखनि जी आवाज़ सां सॼो वातावरण गुंजायमान थी वियो। हीअ जानकारी ॾींदे किशोर नगर रहवासी संघ प्रवक्ता निर्मल मंगवानी ॿुधायऊं कि किशोर नगर में श्री सिद्धेश्वर हनुमान मंदिर में बाल गोपाल श्री कृष्ण जो जन्मोत्सव हर्षोल्लास सां मनायो वियो। हिन कार्यक्रम में भगवान श्री जो अभिषेक पूजन ऐं सुंदरकांड जो संगीतमय आयोजन कयो वियो। बाल गोपाल श्री कृष्ण जी खे मक्खन मिश्री सां गॾु घणेई तामनि जो भोग लॻाए करे आरती कई वई। इन दौरान संघ अध्यक्ष पंडित प्रेम नारायण तिवारी ऐं मनोज उपाध्याय, आर के चौरे, देवाशीष साकल्ले, प्रदीप गंगराडे, दिनेश बरोले, शिव नारायण लाड, राधेश्याम दशोरे, कन्हैयालाल पटेल, रमेश चंद्र, अश्विन पाठक, भवानी यादव, प्रवेश माहेश्वरी, सुनील, रुद्र तिवारी सां गॾु वॾी संख्या में श्रद्धालुजन उपस्थित हुया। नगर जे विभिन्न क्षेत्रनि में ठहियल मंदिरनि ऐं घरनि में भगवान श्री कृष्ण जो जन्मोत्सव आस्था ऐं हर्षोल्लास सां मनायो वियो ऐं श्री कृष्ण खे झूले में झुलायो वियो। खंडवा नगर में भजन संध्या, मटकी फोड़ प्रतियोगिता सां गॾु विभिन्न धार्मिक आयोजन थिया। सिंधी समाज जे पारां सिंधी कॉलोनी बालक धाम गुरुद्वारा प्रमुख स्वामी माधवदास उदासी जी जे सानिध्य में श्री कृष्ण जन्मोत्सव मनायो वियो। श्री दादाजी धूनी वाले मंदिर में राति जो 12 वॻे 108 ॾींहंनि सां महाआरती कई वई। रेलवे स्टेशन जे पासे पार्वतीबाई धर्मशाला, श्री लक्ष्मी नारायण मंदिर में जमुना जी की झांकी श्रद्धालुनि लाइ दर्शन जो केंद्र हुई। अग्रवाल धर्मशाला राधा कृष्ण मंदिर में भक्तनि भगवान खे झूलो झुलायो ऐं जन्म आरतीअ खां पोइ प्रसाद विरायो। बुधवार बाज़ार में सत्य लक्ष्मी नारायण मंदिर खे 11,000 नारेलनि सां सजायो वियो। शहर जे शनि मंदिर, चौक सिनेमा, पड़ावा चौक, बड़ा बम चौक, इन्हनि सहित 4 जॻहियुनि ते 30 फीट खां 45 फीट ऊंची दही हांडी मटकी फोड़ प्रतियोगिताऊं आयोजित कयूं वयूं। द्वारिकाधीश मंदिर, हवेली, विठल मंदिर, बालाजी मंदिर, अग्रवाल धर्मशाला में झांकियुनि खे ॾिसण लाइ भगत वॾी संख्या में पहुता हुया। खंडवा जी हीअ ख़बर फ़िलहाल एसि ताणी। अगरि तव्हांखे हीअ न्यूज़ वणी आहे त सिंधीअ में ख़बरूं ॿुधण लाइ सिंधु संगम माचिस मीडिया जा वीडियो लाइक कयो, शेयर कयो, सब्सक्राइब कयो ऐं सिंधियत खे वधाइण में सहयोग कयो। जय झूलेलाल।